सल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। हितां खां सूरत ताहा शुरू थिए थी ऐं सूरत ताहा मक्की आहे। अल्लाह ताला फरमाए महबूब न नाज़िल कयो असां तुंहिंजे मथां क़ुरान खे त जीअं तूं तकलीफ़ करीं। क़ुरान जो नुज़ूल इन जे लाइ न आहे त को तव्हां तकलीफ़ में पओ। इन आयत जो जेको शान नुज़ूल आहे उन में ॿ रिवायतूं आहिनि। हिकु रिवायत इहा आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम राति जो घणो क़याम फरमाईंदा, सॼी राति क़याम में गुज़री वञे एसी ताईं जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा क़दम मुबारक सुॼी पवंदा हुआ। तॾहिं हज़रत जिब्रील आयो ऐं अल्लाह जे हुकुम सां उन अची अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह कुझु टाइम अवां आराम बि कयो ऐं सॼी राति तव्हां उथी करे क़याम कयो था, नमाज़ पढ़ो था। क़ुरान करीम जो नुज़ूल इन जे लाइ न आहे त जीअं तव्हां एतिरी तकलीफ़ कयो। ॿी रिवायत हीअ आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम माण्हुनि खे ईमान जी दावत ॾींदा हुआ। जंहिंजी क़िस्मत क़बूल करण ते हुजे क़बूल कनि। मके जा कुरैश काफ़िर मुशरिक अक्सर क़बूल करण जी तरफ़ कोन हा, त उन्हनि जे ईमान न आणण जे करे नबी करीम अलैहिस्सलाम रंजीदा थींदा हुआ। हुज़ूर खे इहो हसरत रहंदी हुई त ईमान आणनि। उहो दिलि मुबारक ते कुझु रंज थींदो हो, मलाल थींदो हो। उन जे करे ही आयत नाज़िल थी त महबूब क़ुरान करीम जो नुज़ूल इन जे लाइ न आहे त जीअं तव्हां रंजीदा थियो या तव्हां तकलीफ़ कयो, तकलीफ़ में पओ। ईमान आणनि या न आणनि इहो हुननि जो नसीबु आहे। अवां उन्हनि खे तबलीग फरमाई, दावत ॾिनी, त इन करे तव्हां रंजीदा न थियो, तव्हां तकलीफ़ न कयो ऐं उन्हनि जे तव्हां इन ॻाल्हि जे ॾुख में न रहो त हीउ ईमान छो था आणनि। ईमान हुनखे आणणु घुरिजे। इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा। हा, क़ुरान करीम जो जेको नुज़ूल आहे इहो नसीहत आहे उन जे लाइ जेको ख़ौफ़ रखे थो। जंहिं माण्हूअ खे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे उहो माण्हू क़ुरान करीम मां नफ़ो हासिलु कंदो ऐं क़ुरान करीम मां हिदायत हासिलु कंदो। उन जे लाइ क़ुरान नसीहत आहे जेको डिॼे थो। तंज़ीलम मिम्मन ख़लक़ल अर्द वस्समावातिल उला। क़ुरान जो नाज़िल थियणु, क़ुरान नाज़िल कयल आहे उन जे तरफ़ां जंहिं क़ुरान जो नुज़ूल उन खां आहे जंहिं पैदा कयो ज़मीन खे ऐं बुलंद आसमान। जंहिं ज़मीन खे पैदा कयो आहे क़ुरान उन तरफ़ां नाज़िल थियो आहे। बुलंद आसमान खे जंहिं पैदा कयो आहे क़ुरान करीम जो नुज़ूल उन जी तरफ़ खां आहे नसीहत जेको पिराए। अर्रहमान अलल अर्श इस्तवा। रहमान जंहिं अर्श ते इस्तिवा फरमाई जीअं उन जे शान जे लाइक़ु आहे। लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द व मा बैनहुमा व मा तहत सरा। उन जे लाइ जो कुझु आसमाननि में आहे ऐं जो कुझु ज़मीन में आहे ऐं जो कुझु उन्हनि ॿिन्हिनि जे विच में आहे ऐं जो कुझु आली मिटी जे हेठां आहे। जेको आसमाननि में आहे अल्लाह जो, जेको ज़मीन में आहे सो बि ख़ुदा जो। ज़मीन आसमान जे विच में जेको कुझु आहे उहो बि अल्लाह जो ऐं आली मिटीअ जे हेठां तहत सरा उन जे हेठां उहो बि अल्लाह जो। अर्श खां फ़र्श, फ़र्श खां तहत सरा जो कुझु आहे जिथे बि आहे उन जो मालिक हक़ीक़ी अल्लाह आहे ऐं उहे सभु शयूं अल्लाह ताला जे वास्ते आहिनि। व इन तजहर बिल क़ौल। ऐं जेकॾहिं ॾाढा करी तूं ॻाल्हि खे
ॾाढियां करी या ॾाढियां चमी फ़इन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा, पोइ बेशक उहो ॼाणे थो राज़ खे ऐं उनखे जेको अञा वधीक लिकल आहे। जेको राज़ आहे जेको इंसान पंहिंजे सीने में रखियो वेठो आहे अलाह उनखे बि ॼाणे थो, जेको उनखां बि अञा वधीक लिकल आहे अलाह ताला उनखे बि ॼाणे थो। का बि शइ अलाह जे ज़ात खां लिकल कान्हे। माण्हू सीने में राज़ रखियो वेठा हूंदा आहिनि जिनखे ॿाहिरि ज़ाहिर न रखनि, ॾाढियां थो ॻाल्हायूं त बि अलाह ॼाणे थो, जेकॾहिं इहो अंदर में राज़ रखियो वेठो आहे ख़ुदा इनखे बि ॼाणे थो, इन खां बि अञा का लिकल मख़फ़ी शइ उनखे बि ॼाणे थो। जेको इंसान फेल अमल कंदो न आहे, अञा सोच गुमान में आयो बि कोन्हे को, ख़ुदा उनखे बि ॼाणे थो। असीं जेको ॾाढियां चऊं था या दुआ घुरूं था, ज़िक्र अस्कार माण्हू करे थो, उहो अलाह खे ॿुधाइण जे लाइ माण्हू न कंदो आहे। ख़ुदा त असांजे इरादनि खां ई वाक़िफ़ु आहे। उहो ॾाढा जेको कंदो माण्हू कंदो आहे त पंहिंजे तवजो खे उन पस तरफ़ करण जे लाइ, ताकी ॿिए पासे खां माण्हू जो तवजो हटे ऐं अलाह ताला जे तरफ़ माण्हू मुतवजो थिए, नफ़्स शैतान वग़ैरह जे असरात खां माण्हू बचे ऐं ख़ुदा ॾे मुतवजो थिए। पोइ तंहिंजे करे माण्हू ॾाढा पढ़ंदा, बाक़ी ख़ुदा खे ॿुधाइण जे लाइ ॾाढा कोन हूंदो, छो त अलाह ताला खे त सीने जे राज़नि जी ख़बर आहे। अल्लाह ला इलाहा इल्ला हू, अल्लाह जो न आहे को इबादत जो लाइक़ मगर उहो, लहुल अस्माउल हुस्ना, उन जे लाइ समूरा सुहिणा नाला आहिनि। अस्माए हुस्ना अल्लाह ताला जे वास्ते जेके शरीयत पाक में बयानु थियल आहिनि ऐं उहे सभु अल्लाह ताला जा ख़ूबसूरत नाला आहिनि। ॿी जाइ ते अल्लाह ताला फरमायो, अलाह जे लाइ कई अस्माए हुस्ना, तव्हां अलाह जे ज़ात खे उन सां सॼो, उन नालनि सां सॼो। ख़ुदा ताला जो हिकु इस्म पाक ज़ाती आहे अल्लाह, उन खां अलावा बाक़ी जेके बि अस्माए मुबारक आहिनि उहे सभु अस्मा सिफ़ाती आहिनि। पर उन तमामु सिफ़ाती नालनि जे करे इहो मतिलबु कोन थींदो त नाला जो घणा आहिनि त पोइ ज़ातूं घणियूं थींदियूं। ज़ात वाहिद आहे, ज़ात हिकु ई आहे ऐं बाक़ी जेके बि आहिनि उन हिकु ज़ात जो सिफ़तूं आहिनि। अलाह ताला जो ज़ात पाक आहे ऐं ख़ुदाई ज़ात क़दीम आहे, ईअं अलाह जूं जेके सिफ़तूं बि आहिनि उहे बि ज़ात क़दीम जे वास्ते क़दीम सिफ़तूं आहिनि। सो माण्हू उन्हनि जे ज़रिए बि अलाह ताला खे सॾे, अलाह ताला खे यादि करे, इस्म ज़ात जे ज़रिए बि अलाह ताला खां दुआ करे ऐं सॾे, ऐं अस्माए सिफ़ातिया जेके आहिनि उन्हनि जे ज़रिए बि माण्हू अलाह ताला खे यादि करे ऐं सॾे। मिसाल अलाह जी सिफ़त अर-रहमान आहे, माण्हू अलाह खे अर्ज़ु करे, या अलाह तो अर-रहमान आहे, असां ते रहम फरमा, तो अल-गफ़ार आहे, असांजी मग़फ़िरत फरमा, तो अस-सत्तार आहे, असांजी सतर पोशी फरमा। अहिड़े तरीक़े सां बाक़ी अलाह ताला जा अस्माए हुस्ना आहिनि, उन जे ज़रिए माण्हू अलाह ताला खां सवाल करे। हदीस पाक में ईंदो आहे त अलाह तबारक व तआला जे जेके अस्माए हुस्ना आहिनि, जंहिं माण्हू उन्हनि खे यादि कयो, उन्हनि खे पढ़ियो, अलाह ताला उन पढ़ण वारे खे अस्माए हुस्ना जे सदके जन्नत में दाख़िल फरमाईंदो। वाखिर दावा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।